हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। माया मोहम्मद याकूब ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो एस्ट्रोनॉमी इन सिंधी। त अॼु असां ॻाल्हाईंदासीं जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी ते। त अचो त शुरू था कयूं। त दोस्तों, जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी अल्बर्ट आइंस्टाइन 1916 में ॾिनी ऐं हिन उन थ्योरीअ में न्यूटन जे क़ाइदनि खां हिकु मुख़्तलिफ़ अलॻि ॻाल्हि कई जेके न्यूटन जे क़ाइदनि जे ख़िलाफ़ पिया वञनि। ऐं इहा हिकु तमामु वॾी ॻाल्हि हुई तंहिं दौर में साइंस में। त इन थ्योरी में अल्बर्ट आइंस्टाइन चवे थो त ही जेकी बि यूनिवर्स असांजी आहे इहा स्पेस टाइम जी ठहियलु आहे। मतिलबु त तव्हांखे ख़बर हूंदी त टाइम हिकिड़ो असांजो चोथों डायमेंशन आहे ऐं स्पेस जेकी आहे असांजी सॼी जेको असांजी यूनिवर्स आहे उहा 3 डायमेंशन में आहे। त इहे मिली करे हिकु असांजो स्पेस टाइम थियूं ठाहिनि। त असां 4 डायमेंशन ॾिसी त नथा सघूं, लेकिन असां इन ॿिन्ही खे मिलाए करे 2 डायमेंशन में ज़रूरु इमेजिन करे सघूं था। त दोस्तों, इहे ॿई मिली करे हिकिड़ो ॼार ठाहिनि थियूं। मतिलबु कि स्पेस टाइम ॿई मिली करे हिकु ॼार में मां हिकु सूरत ठाहिनि थियूं जंहिंमें बि जेके यूनिवर्स जूं बॉडीज़ आहिनि उहे उन में पियूं आहिनि। मतिलबु त जीअं असांजो सिजु आहे उहो स्पेस टाइम में हिकु पियो आहे थियो ऐं उहो हिकिड़ो स्पेस टाइम में जो ॼार आहे जेको उन में हिकिड़ो कर्व था ठाहिनि। स्पेस टाइम मतिलबु त स्पेस टाइम जो हिकिड़ो ॼार जंहिंमें हिकिड़ी लकीर स्पेस जी आहे त ॿी टाइम जी आहे। त इहे मिली करे हिकिड़ो ॼार थियूं ठाहिनि जंहिंमें असांजो सिजु पियो आहे ऐं उहो उन में कर्व थो ठाहे। मतिलबु कि हिकिड़ो जीअं मां चवां त गुरखो ऐं हिकु हेठि थो थी बीहे। जीअं असां कपिड़े में हिकिड़ो का कपिड़ो हूंदो आहे उन में का वॾी बॉडी रखंदा आहियूं त उहो हेठि लड़की बीहंदो आहे। हे बि ईअं आहे, स्पेस टाइम में जीअं शइ जो मास घणो उहो हेठि कर्व घणो ठाहींदो ऐं कर्व घणो ठाहींदो त उन में ग्रेविटी पैदा थींदी। मतिलबु त जॾहिं असां कपिड़े ते का शइ रखंदा आहियूं त उन जे चोफेर ॿियूं शयूं गोल फिरंदियूं आहिनि। ईअं ई जेको असांजो स्पेस टाइम आहे, स्पेस टाइम में जेके बि जीअं बॉडी जो मास घणो आहे, जीअं असांजे सन जो मास तमामु घणो आहे त उहो स्पेस टाइम में कर्व थो करे ऐं जेके ॿिया प्लैनेट्स आहिनि उहे उन जे गोल इर्द गिर्द घुमनि था। त इहो ई आहे असांजो जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी जो मक़सदु। ऐं ही मैथामेटिकली प्रूव आहे इक्वेशन। तव्हां हिन खे सर्च बि करे सघो था ऐं ही न्यूटन जे क़ाइदनि जे तमामु घणो मतिलबु ते मुख़्तलिफ़। छो त न्यूटन चए थो त जेके 2 मास आहिनि उहे ॿई पाण खे अट्रैक्ट था कनि। ॿिन्ही जी ग्रेविटेशनल अट्रैक्शन आहे जेकी उन्हनि खे गोल फिराए थी। लेकिन इहा थ्योरी जेकी आहे क्वांटम फिज़िक्स जे हवाले सां कमु नथी करे। त हिते जेको आहे जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी जी इक्वेशन असांखे कमु ईंदी आहे ऐं इन ते वॾो बहस हलंदो आहे। लेकिन असां ॿिन्ही खे ग़लति नथा चई सघूं या हुनखे ग़लति हुनखे सही नथा करे सघूं। ॿई पंहिंजी जाइ ते सही आहिनि। कॾहिं असां न्यूटन जी इक्वेशन इस्तेमालु कंदा आहियूं ऐं कॾहिं आइंस्टाइन जी। दोस्तों, आई होप तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झी हूंदी ऐं अगरि कोई सुवालु आहे त तव्हां कमेंट मां मूंखां पुछे सघो था ऐं मां तव्हांखे ज़रूरु जवाबु ॾींदुसि। महिरबानी।